किन किन माण्हुनि खे ॾाढी सुठी सिंधी ईंदी आहे, पर उहे ॻाल्हाइण में थोरो झिझकंदा आहिनि। ईअं ई मुंहिंजी हिकिड़ी साहेड़ी आहे, हुनखे ॾाढी सुठी सिंधी ईंदी आहे, पर जॾहिं असीं सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहियूं, हूअ मूंखे हमेशह अंग्रेज़ीअ में जवाबु ॾींदी आहे। मूं हिकु दफ़ो पुछियोमांसि त तोखे त ॾाढी सुठी सिंधी ईंदी आहे, त तूं सिंधी में छो नथी ॻाल्हाए? चई मूंखे कॉन्फिडेंस कान आहे, छो जो जॾहिं मां नंढी हुअसि त मां तोतली सिंधी ॻाल्हाईंदी हुअसि ऐं मुंहिंजा माउ पीउ ॾाढा ख़ुशि थींदा हुआ त असांजी धीअ सिंधी पई ॻाल्हाए। हुननि मुंहिंजे उच्चारण खे कॾहिं करेक्ट कान कयो, मुंहिंजी प्रोनाउंसिएशन ईअं जी ईअं ई रहिजी वई ऐं ईअं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे मां वॾी थी वियसि ऐं हाणे मूंखे उहो कॉन्फिडेंस कान आहे। त मां सोचंदी आहियां, असीं जॾहिं ॾिसूं असांजा ॿार या केरु बि वॾो सही सिंधी न ॻाल्हाईंदा आहिनि त असांखे हुननि खे ओॾी महिल टोकणु खपे, ओॾी महिल रोके करे हुननि जा उच्चार ऐं हुननि जी प्रोनाउंसिएशन करेक्ट करणु खपे, छो जो इहो ई हिकु नंढो क़दम आहे असांजी सिंधियत खे अॻियां वधाइण जे लाइ। इहा ई कोशिश आहे त असांजी सिंधी भाषा अॻिते वञी करे असांजा ॿार बि ॻाल्हाईंदा।